The Life of Jesus Sindhi Part 9 यसू जी ज़िंदगी सिंधी हिसो 9 135 दफ़न करणु यूहन्ना 19 बाब 31 खां 42 आयतूं। उहो तयारी जो ॾींहुं हो, तंहिं करे यहूदियुनि पिलातुस खे अर्ज़ु कयो त हिननि जूं ॼंघूं भंजनि ऐं खेनि खणाए वञिजे त लाश सब्त जे ॾींहुं स्लेब ते न रहनि। छालाए त उहो सब्त जो ॾींहुं हिकु ख़ासि ॾींहुं हो। तंहिं ते सिपाही आया ऐं अची जेके हुन सां गॾु स्लेब ते चाढ़ियल हुआ तिन मां पहिरियां ई हिकिड़े जूं ॼंघूं भॻाऊं, पोइ ॿिए जूं। पर जॾहिं यसू वटि आया ऐं ॾिठऊं त हिन अॻे ई दम ॾिनो आहे, तॾहिं संदसि ॼंघूं भॻाऊं। पर सिपाहियुनि मां हिकिड़े वठी भालो पासीअ में हंयुसि ऐं यकदमि रत ऐं पाणी निकिरी आयो ऐं जंहिं ॾिठो आहे तंहिं शायदि ई भई आहे ऐं संदसि शायदि ई सची आहे ऐं हुनखे ख़बर आहे त हू सच थो चवे। इन ई लाइ त अवीं पाण ईमान आणियो। छालाए जो ही ॻाल्हियूं इन ई लाइ थियूं त उहा पाक लिखियत पूरी थिए त संदसि हिकिड़ो हॾ बि कीन भरियंदो। ख़रूज 12 बाब 46 आयत, ज़बूर 34 बाब 20 आयत। ऐं वरी ॿी लिखत में आहे त जंहिंखे चबाटी हयाऊं तंहिं ॾांहुं निहारींदा। ज़करिया 12 बाब 10 आयत, ज़बूर 22 बाब 16 ऐं 17 आयतूं। तंहिंखां पोइ अर्तमिया वारो यूसुफ जो यसू जो शागिर्दु हो, पर यहूदियुनि जे डप खां लिकल हो, तंहिं यसू जो लाश खणी वञण लाइ पिलातुस खे अर्ज़ु कयो ऐं पिलातुस मोकल ॾिनसि। तॾहिं हू आयो ऐं लाश खणी वियो ऐं निकदेमसी जो पहिरियां ई राति जो यसू वटि आयो हो, सो पिणु 1.25 मण खनि मर ऐं ऊद जो मिलाए खणी आयो। पोइ जीअं यहूदियुनि में दफ़न करण जो दस्तूर आहे, तंहिं मुआफ़िक़ उन्हनि बि यसू जो लाश खणी सुराहियुनि सां गॾु साॻनि कपिड़नि में वेढ़े ॿधो। हाणे जिते खेसि स्लेब ते चाढ़ियो हुअऊं उते हिकिड़ो बाग़ हो ऐं उन बाग़ में हिकिड़ी नई क़बर हुई जंहिंमें अञा कंहिंखे बि न रखियो हुअऊं। तंहिं करे उते यहूदियुनि जी तयारीअ जे ॾींहं जे सबबु यसू खे खणी रखियाऊं। छालाए जो उहा क़बर वेझी हुई। पुराणे ऐदनामे में अॻकथी यसाया 53 बाब 1 खां 12 आयतूं। जेको पैगाम असांखे मिलियो आहे तंहिं ते कंहिं ईमान आंदो आहे, कंहिं ते ख़ुदावंद जी ॿांह ज़ाहिर थी आहे। छालाए जो हू उन ई जे साम्हूं नाज़ुक ॿूटे वांगुरु ऐं सुकीअ ज़मीन मां निकितल पहाड़ वांगुरु उभरियो। हुनखे न का सूरत आहे न का सूंहं, ऐं जेकॾहिं असीं हुनखे ॾिसूं था तॾहिं मंझंदि का ख़ूबसूरती कान्हे जंहिं करे असीं हुन जा मुश्ताक़ थियूं। हू माण्हू बि हक़ीर ऐं रद थियल हो। हू ॾुखनि भरियल माण्हू ऐं ग़म जो वाक़िफ़ु अहिड़ो धिकारियल माण्हू हो जंहिंखां हू पंहिंजो मुंहुं फेराइनि। असां हुन जो क़दुरु न कयो। यकीननि हुन असांजा ॾुख सठा आहिनि ऐं असांजे गुनाहनि जे करे फटियो वियो ऐं असांजी ख़ताउनि जे करे चिथियो वियो। असांजी सलामतीअ लाइ हुनखे सज़ा आई। हुन जी मार खाइण करे असां शिफ़ा हासिलु कई। असीं सभु रिढुनि वांगुरु गुमराह थी विया आहियूं। असां मां हर को पंहिंजे रस्ते ॾांहुं फिरी वियो आहे। पर ख़ुदावंद असां सभिनी जो गुनाह हिन जे मथां रखियो आहे। हू मज़लूम हो त बि हुन पाण खे निमाणो कयो ऐं पंहिंजो वात न पटियाईं। जीअं को घेटो कोस ते वेंदो आहे ऐं जीअं का रिढ उन कतरण वारनि जे अॻियां माठ करे बीहंदी आहे, तीअं हिन बि पंहिंजो वात न पटियो। ज़ुल्म करे ऐं फ़तवा ॾेई हुनखे वठी विया, पर
हिन जे ज़माने जे माण्हुनि मां कंहिं अहिड़ो ख़्यालु कयो त मुंहिंजी उमत जे गुनाहनि करे हिन ते मार पई ऐं हू जीअरनि जी ज़मीन मां वढियो वियो, जेतोणीकि हुन को बि ज़ुल्म न कयो हो ऐं हुन जे वात में का बि ठगी न हुई। त बि हिननि उन जी क़बर शरीरनि सां मुक़ररु कई हुई ऐं मरण खां पोइ हू दौलतमंदनि सां गॾु थियो। इन ई हूंदे बि ख़ुदावंद जी मर्ज़ी थी त हुनखे चिथे। उन ई हिन खे ॾुखी कयो। जॾहिं हुन जी जान गुनाह जे लाइ क़ुर्बान कई वेंदी तॾहिं हू पंहिंजो नसुलु ॾिसंदो ऐं हुन जी उमिरि वॾी थींदी ऐं ख़ुदावंद जी मर्ज़ी हुन जे हथां पूरी थींदी। हू पंहिंजी जान जे ॾुखनि जो फल ॾिसी राज़ी थींदो। मुंहिंजो रास्तबाज़ बंदो पंहिंजे इल्म जे करे घणनि खे सचा ठहिराईंदो। हू हुननि जूं ख़ताऊं खणंदो। तंहिं करे आउं हिन खे वॾनि जो हिसेदार कंदुसि ऐं हू ज़ोर वारनि खां लुट जे माल जो हिसो विरहाए वठंदो। छालाए जो हुन पंहिंजी जान मौत जे लाइ ओते ॾिनी आहे ऐं गुनहगारनि में शुमारु कयो वियो आहे। इन ई हूंदे बि हुन घणनि जो गुनाह कयूं ऐं गुनाहगारनि जी शफ़ात कयईं। 136 क़बर ते सिपाहियुनि जो पहिरो। मती 27 बाब 62 खां 66 आयतूं। हाणे तयारीअ जे ॾींहं खां पोइ ॿिए ॾींहुं सरदार काहिन ऐं फरीसी गॾिजी पिलातुस वटि आया ऐं चयऊंसि त साईं, असांखे यादि आहे त हू ठग जॾहिं अञा जीअरो हो तॾहिं हू चवंदो हो त 3 ॾींहंनि खां पोइ आउं वरी जी उथंदुसि। तंहिं करे हुकुम कर त 3 ॾींहं ताईं क़बर जी हिफ़ाज़त कजे। मतां संदुसि शागिर्द अची चोराए वञनिसि ऐं माण्हुनि खे चवनि त हू मुअलनि मां जी उथियो आहे, त मतां ही पोएं पल पहिरें खां बि वधीक ख़राबी पैदा करे। पिलातुस चयुसि त अव्हां वटि पहिरे वारा त आहिनि, सो जेतिरी हिफ़ाज़त करे सघो ओतिरी वञी करियो। तॾहिं हू पहिरे वारनि खे साण करे क़बर ते विया ऐं पहण ते मोहर हणी क़बर जी हिफ़ाज़त कयऊं। 137 जी उथणु। यूहन्ना 20 बाब 1 खां 18 आयत। हाणे हफ़्ते जे पहिरें ॾींहुं अञा ऊंदाही हुई त ढकीअ जो मरियम मगदलिनी क़बर ते आई ऐं ॾिसे त क़बर तां पहण हटियो पियो आहे। तंहिं ते उते डोड़ी ऐं शमौन पतरस ऐं उन जे ॿिए शागिर्द वटि आई जंहिं ते यसू जो प्यारु हो ऐं चयईं त ख़ुदावंद खे क़बर मां खणी विया आहिनि ऐं ख़बर ई कान थी पवे त किथे वञी रखियो अथनिसि। तंहिं ते पतरस ऐं उहो ॿियो शागिर्द उथी क़बर ॾांहुं रवाना थिया ऐं उहे ॿई गॾु डोड़ण लॻा ऐं उहो ॿियो शागिर्द पतरस खां अॻे तकिड़ो निकिरी वियो ऐं क़बर ते पहिरीं अची पहुतो ऐं निवड़ी अंदरि निहारियईं ऐं ॾिसे त उहे संगीन कपिड़ा आहिनि त बि अंदरि कीन घिड़ियो। ऐं पोइ शमौन पतरस जो हुन जे पुठियां हो सो बि आयो ऐं घिड़ी अंदरि क़बर में वियो ऐं ॾिठईं त संगीन कपिड़नि सां पियल कोन्हे, पर जुदा हिकिड़े हंधि वेड़ियो रखियो आहे। तंहिंखां पोइ उहो शागिर्द बि अंदरि घिरी वियो जो पहिरियों ई क़बर ते आयो हो ऐं ॾिठाई ऐं ईमान आंदाई। छालाए त अञा ताईं उहा पाक लिखत त हू ज़रूरु मुअलनि मां जी उथंदो सा कान सम्झी हुअऊं। पोइ शागिर्द मोटी पंहिंजे घर हलिया विया। यसू मरियम मगदलिनी ते ज़ाहिर थिए थो, पर मरियम क़बर ते ई ॿाहिरि बीठे रुनो ऐं रोईंदे रोईंदे निवड़ी क़बर में निहारियईं त ॾिसे त जिते यसू जो लाश पियल हो उते 2 मलाइक अछनि कपिड़नि सां वेठा आहिनि, हिकिड़ो सेरांदीअ ऐं ॿियो पेरांदीअ। तिन खे चयो त ऐं माई रोई छो थी? हुन चयो, छाकाणि त मुंहिंजे ख़ुदावंद खे खणी हलिया विया आहिनि ऐं ख़बर ई कान्हे त किथे वञी रखियो अथनिसि। ईअं चई
अञा पुठियां फिरी त ॾिसे त यसू बीठो आहे, पर सुञाताई कोन त को यसू आहे। यसू चयोसि त ऐं माई रोई छो थी, कंहिंखे थी ॻोल्हीं? हुन भंयो त बाग़ जो माली आहे, तंहिं करे चयईंसि त साईं, जेकॾहिं तूं हितां खणी वियो हुजींसि त ॿुधायमि त किथे रखियो अथई त आउं खणी वञांसि। यसू चयुसि मरियम। हिन फिरी इब्रानीअ में चयुसि रब्बूनी, यानी ऐं उस्ताद। यसू चयुसि त मूंखे हथु न लाइ, छो जो आउं अञा पीउ वटि चढ़ी न वियो आहियां, पर मुंहिंजनि भाइरनि वटि वञ ऐं चईं त आउं चढ़ी वञा थो पंहिंजे पीउ ऐं अव्हां जे पीउ वटि, पंहिंजे ख़ुदा ऐं अव्हां जे ख़ुदा वटि। मरियम मगदलीनी अची शागिर्दनि सां ॻाल्हि कई त मूं ख़ुदावंद खे ॾिठो आहे ऐं मूंसां ही ॻाल्हियूं कयूं अथसि। यसू जो शागिर्दनि ते ज़ाहिर थियणु। पोइ उन ई ॾींहुं यानी हफ़्ते जे पहिरें ॾींहुं जॾहिं सांझी थी ऐं उहा जाइ जिते शागिर्द हुआ तंहिंजा दरवाज़ा यहूदियुनि जे ख़ौफ़ खां बंदि हुआ, तॾहिं यसू अची विच बीठो ऐं चयईं त अव्हांखे सलामती हासिलु थिए। ऐं ईअं चई हिननि खे पंहिंजा हथ ऐं पंहिंजी पासरी ॾेखारियईं। तंहिं ते शागिर्द ख़ुदावंद खे ॾिसी ख़ुशि थिया। तॾहिं यसू वरी चयुनि त अव्हां ते सलामती थिए। जीअं पीउ मूंखे मोकिलियो आहे तीअं आउं बि अव्हांखे थो मोकिलियां। ऐं ईअं चई मथनि फूकियईं ऐं चयईं त अव्हीं पाक रूह वठो। जिन जा गुनाह अव्हीं माफ़ु कंदा तिन खे माफ़ु थिया, ऐं जिन जा अव्हीं क़ाइमु रखंदा तिन जा क़ाइमु रहिया। यसू जो तोमा ते ज़हूर। पर तोमा उन्हनि मां हिकिड़ो जंहिंखे जाड़ो करे छॾींदा हुआ, सो यसू जे अचण महिल साणनि कोन हो। तॾहिं ॿिया शागिर्द चवणु लॻुसि त असां ख़ुदावंद खे ॾिठो आहे। पर हुन चयो त जेसिताईं आउं संदुसि हथनि में किलियुनि जा निशान न ॾिसां ऐं किलियुनि जे निशाननि में पंहिंजी आङुर न विझां ऐं संदुसि पासरीअ में हथु न विझां, तेसिताईं आउं असुलु कोन मञींदुसि। ऐं 8 ॾींहंनि खां पोइ शागिर्द वरी अंदरि वेठा हुआ ऐं तोमा बि साणनि हो ऐं दरवाज़ा बंदि हुआ त यसू अची विच में बीठो ऐं चयईं त अव्हां ते सलामती हुजे। तॾहिं तोमा खे चयईं त पंहिंजी आङुर हेॾां करे मुंहिंजा हथ ॾिस ऐं पंहिंजो हथु हेॾां करे मुंहिंजी पासरीअ में विझ ऐं बेईमान न थी पर ईमान आण। तोमा जवाबु ॾेई चयुसि त ऐं मुंहिंजा ख़ुदावंद, ऐं मुंहिंजा ख़ुदावंद। यसू चयुसि त तो मूंखे ॾिठो आहे तंहिं करे ईमान आंदो अथई, पर मुबारक आहिनि उहे जिन बिना ॾिठे ईमान आंदो आहे। 131 पहिरेदारनि जी रिश्वत। मत्ती 28 बाब 11 खां 15 आयतूं। हाणे हू ओॾां पे वियूं त ॾिसो पहिरें वारनि मां के शहर में आया ऐं जेकी थी गुज़रियो हो सो सभु सरदार काहिननि खे ॿुधायऊं। ऐं जॾहिं हुननि बुज़ुर्गनि सां गॾिजी सलाह मशवरत कई तॾहिं सिपाहियुनि खे घणा पैसा ॾेई चयूं त अव्हीं चओ त राति जो जॾहिं असीं सुम्हिया पिया हुआसीं तॾहिं हुन जा शागिर्द आया ऐं खेसि चोराए खणी विया। ऐं जे इहा ॻाल्हि हाकिम जे कन ते पई त असीं पाण ई हुनखे सम्झाईंदासीं ऐं अव्हांखे ख़तरे खां बचाए वठंदासीं। तॾहिं हुननि उहे पैसा वरिता ऐं जीअं खेनि सेखारियो हुअऊं तीअं कयऊं। ऐं इहा ॻाल्हि यहूदियुनि में पखिड़िजी वई ऐं अॼु ॾींहं ताईं हलंदी अचे। 139 अमाउस। लूका 24 बाब 13 खां 35 आयतूं। ॾिसो उन ई साॻे ॾींहुं मंझाउनि 2 ॼणा अमाउस नाले ॻोठ ॾांहुं पे विया, जेको यरूशलेम खां पोणा 4 कोह परे हो। ऐं उहे सभु जेकी थी गुज़रियो हो तंहिं बाबति पाण में ॻाल्हियूं पिए कयऊं। ऐं हीअं थियो त जीअं पाण में ॻाल्हि ॿोल पिए कयऊं ऐं सवाल पिए पुछियऊं त यसू पाण वेझो अची साणनि गॾु हलणु लॻो। पर हुननि जूं अखियूं रोकिजी वियूं हुयूं जीअं हुनखे न सुञाणनि। ऐं हुन चयुनि त अव्हीं पाण में कहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा पिया वञो। तंहिं ते हू ग़मगीन थी बीही रहिया। पोइ उन्हनि मां क्लियोपास नाले हिकिड़े शख़्स जवाबु ॾेई चयोसि त यरूशलेम में तूं ई हिकिड़ो आहीं छा?
जंहिंखे ख़बर कान्हे त अॼुकल्ह उते कहिड़ियूं ॻाल्हियूं थी गुज़रियूं आहिनि। ऐं हुन चयो त कहिड़ियूं? तॾहिं हुननि चयोसि त यसू नासरीअ बाबति जो ख़ुदा तोड़े सारी ख़ल्क़ अॻियां रहणीअ तोड़े कहिड़ीअ में पहुच वारो नबी हो, ऐं कहिड़ीअ तरह सरदार काहिननि ऐं असांजे हाकिमनि खणी जलायोसि त मौत जी सज़ा मिलियसि ऐं सलीब ते चाढ़ियाऊंसि। पर असांखे उमेद हुई त हुन जे ई हथां इसराइल जो छुटकारो थींदो। इन्हनि ॻाल्हियुनि खे अॼु ई टियों ॾींहुं थियो आहे। ॿियो त उन खां सवाइ असां मंझां के ज़ालूं जेके असुर जो क़बर ते वियूं हुयूं, तिन असांखे हैरानीअ में विझी छॾियो आहे। जो जॾहिं उन्हनि संदुसि लाश न लधो, तॾहिं अची चवणु लॻियूं त असांखे मलाइकनि पिणु ॾेखारे ॾिनी आहे, जिन चयो थिए त हू जीअरो आहे, ऐं के असां जिन संगतियुनि मां बि क़बर ते विया हुआ ऐं जीअं ज़ालुनि चयो हो तीअं वञी ॾिठाऊं, पर हू ख़ुदि ॾिसण में कोन आयो। तॾहिं हुन उन्हनि खे चयो त ए नादान ऐं नबियनि जे चए मञण में बेपरवाह, छा मसीह खे ज़रूरु कोन हो त ही ॾुख सहे ऐं पोइ पंहिंजे जलाल में घिड़े? पोइ मूसा ऐं ॿियनि खां वठी संदुसि बाबति जेके ॻाल्हियूं मिड़नी पाक लिखतुनि में हुयूं, से उन्हनि खे खोले ॿुधाइणु लॻो। ऐं जंहिं ॻोठ ॾांहुं पे विया तंहिंखे अची ओॾो पिया, ऐं हुन अहिड़ो रुख रखियो जो ॼण अॻिते वञिणो अथसि। तॾहिं हुननि ज़ोर भरियो त असां वटि टिकी पओ। छा लाइ? जो ॼण अॻिते वञिणो अथसि। तॾहिं हुननि ज़ोर भरियो त असां वटि टिकी पओ। छा लाइ? जो सांझी थियण ते आहे ऐं ॾींहुं लड़ी वियो हो। तॾहिं हू साणनि टिकण लाइ अंदरि वियो, ऐं हीअं थियो त जॾहिं हुननि सां गॾु खाइणु वेठो, तॾहिं मानी खणी उन ते बरकत घुरियाईं ऐं पोइ उहा भञी हुननि खे ॾिनई। तॾहिं हुननि जूं अखियूं खुली पियूं ऐं सुञाताऊंसि त एतिरे में हू नज़र खां ग़ाइबु थी वियो। तंहिं ते हू पाण में चवणु लॻा त जंहिं महिल रस्ते ते असां सां ॻाल्हियूं पिए कयईं ऐं पाक लिखतुनि जा राज़ असांखे पिए सम्झायईं, तंहिं महिल असांजे दिलि अंदरि में कोन पिए उछलियूं खाधियूं। ऐं ओॾीअ महिल हू उथी खड़ा थिया ऐं यरूशलेम ॾांहुं मोटी आया ऐं अची ॾिसनि त उहे 11 ऐं संदुसि साथी सभु पाण में मिलिया वेठा आहिनि ऐं पिया चवनि त ख़ुदावंद सचपच जी उथियो आहे ऐं शमौन खे पाण ॾेखारियो अथसि। तंहिं ते रस्ते ते जेकी थी गुज़रियो ऐं कीअं हुननि मानी भञण महिल सुञातुनि, सो हुननि सरबस्तो बयानु करे ॿुधायुनि। 140 गलील जी ढंढ ते। योहन्ना 21 बाब 1-25 आयतूं। हिननि ॻाल्हियुनि खां पोइ यसू वरी शागिर्दनि खे तबरियास समुंड जे किनारे ते पाण ॾेखारियो। ॾेखारी हिन तरह ॾिनई। शमौन पतरस ऐं तोमा, जंहिंखे जाड़ो चवंदा हुआ, ऐं नतिन एल गलील जे काना शहर वारो, ऐं ज़ब्दीअ जा पुट ऐं ॿिया बि संदुसि शागिर्द पाण में वेठा हुआ। शमौन पतरस हुननि खे चयो त आउं वञा थो मच्छी मारणु। इन्हनि चयोसि त असीं बि तोसां था हलूं। पोइ उहे वञी ॿेड़ीअ में चढ़िया ऐं उन ई राति कुझु बि कोन मिलियुनि। पर अञा पिरे फुटी त यसू किनारे ते अची बीठो, पर शागिर्दनि न सुञातो त हीउ को यसू आहे। तॾहिं यसू चयुनि त ए ॿारो, अव्हां वटि कुझु खाइण लाइ आहे? हुननि जवाबु ॾिनोसि त न। तॾहिं चयईं त ॿेड़ीअ जे साॼे पासे ॼार विझो त अव्हांखे मिलंदो। तॾहिं हुननि ॼार विधो ऐं एतिरियूं मच्छियूं अची फाचियूं जो हू छिकी न पिए सघिया। पोइ उहो शागिर्द जंहिं ते यसू जो प्यारु हो, तंहिं पतरस खे चयो त ख़ुदावंद अथई। जॾहिं शमौन पतरस ॿुधो त ख़ुदावंद आहे, तॾहिं कपिड़ो चेल सां ॿधाई। छा लाइ? त उघाड़ो हो, ऐं पोइ समुंड में टपी पियो। पर ॿिया शागिर्द मच्छियुनि जो ॼार छिकींदा आया। छा लाइ? जो सुकीअ खां परे कोन हुआ, पर विच में अटकल 2 सवनि विखुनि जो वीछो हो। पोइ जॾहिं सुकी ते आया, तॾहिं टांडनि जी बाहि ते मच्छी पिया ॾिठऊं ऐं मानी बि रखी हुई। यसू चयो त मच्छियूं जेके मारियूं अथव, तिन मां थोरियूं खणी अचो। तंहिं ते शमौन पतरस वियो ऐं 153 वॾियुनि मच्छियुनि सां भरियल ॼार सुकीअ ते ॻेले आयो। ऐं जेतोणीकि हेतिरियूं मच्छियूं हुयूं, त बि ॼार खणी पुछियुसि त तूं केरु आहीं? छा लाइ? जो ख़बर हुयनि त ख़ुदावंद आहे। यसू अची मानी खणी खेनि ॾिनी ऐं मच्छी बि ॾिनई। हाणे उहो टियों घुमिरो हो जो पंहिंजे जी उथण खां पोइ यसू शागिर्दनि खे ॾेखारे ॾिनी।
यसू पतरस खे माफ़ थो करे। पोइ जॾहिं नाश्तो करे चुका त यसू शमौन पतरस खे चयो त शमौन बिन यूहन्ना, तूं मूंखे हिननि खां वधीक प्यारु थो करीं। हुन चयो त हाओ ऐं ख़ुदावंद, तूं ॼाणी थो त आउं तोखे चाहियां थो। हुन चयो त मुंहिंजनि घेटनि खे चाढ़िज। तॾहिं वरी ॿियो घुमरो चयईंसि त शमौन बिन यूहन्ना, तूं मूंखे प्यारु करीं थो? हुन चयो त हाओ ऐं ख़ुदावंद, तूं ॼाणी थो त आउं तोखे चाहियां थो। तॾहिं हुन चयुसि त मुंहिंजूं रिढूं संभालिज। वरी टियों घुमरो चयईंसि त शमौन बिन यूहन्ना, तूं मूंखे चाहीं थो? पतरस खे रंज थियो जो हुन टियों घुमरो चयुसि त तूं मूंखे चाहीं थो। हुन चयुसि त ए ख़ुदावंद, तोखे सभिनी ॻाल्हियुनि जी ख़बर आहे, तूं ॼाणी थो त आउं तोखे चाहियां थो। यसू चयुसि त मुंहिंजियुनि रिढुनि खे चाढ़िज। आउं तोखे सच सच थो चवां त जॾहिं तूं जवान हुएं तॾहिं तूं पंहिंजो संदरो पाण ई ॿधंदो हुएं ऐं जेॾां तोखे वणंदो हो ओॾां घुमंदो फिरंदो हुएं। पर जॾहिं पोड़ो थींदे तॾहिं पंहिंजा हथ डिघारींदे ऐं ॿियो तोखे चेल सां ॿधी ओॾां वठी वेंदो, जेॾां तुंहिंजी दिलि न चवंदी। हाणे इन्हीअ चवण जी मुराद इहा हुयसि त ॾेखारियां त हू कहिड़ीअ तरह दुनिया मां लाॾाणो करे ख़ुदा जो जलाल ज़ाहिरु कंदो। ऐं जॾहिं हीअ ॻाल्हि करे चुको तंहिंखां पोइ चयईंसि त मुंहिंजे पुठियां अचु। पतरस पुठियां फिरी निहारियो ऐं ॾिठईं त उहो शागिर्द जंहिं ते यसू जो प्यारु हो सो पुठियां पियो अचे, जंहिं राति जी मानीअ महल बि संदसि सीने ते टेक ॾेई चयोसि त ख़ुदावंद, तोखे केरु जलाईंदो? पोइ पतरस जॾहिं हुनखे ॾिठो तॾहिं यसू खे चयईं त ए ख़ुदावंद, हिन जो कहिड़ो हाल थींदो? यसू चयुसि त जेकॾहिं मुंहिंजी मर्ज़ी हुजे त जेसिताईं आउं अचां तेसिताईं हू रहे, त उन ई में तुंहिंजो छा? तूं मुंहिंजे पुठियां अचु। तंहिं ते उहा ॻाल्हि ॿाहिरनि में हुली वई त उहो शागिर्द मरंदो ई कोन। जेतोणीकि यसू को हिन खे ईअं कोन चयो त तूं मरंदे ई कोन, पर हीअं चयईं त जेकॾहिं मुंहिंजी मर्ज़ी हुजे त जेसिताईं आउं अचां तेसिताईं हू रहे, त इन में तुंहिंजो छा? हीउ उहो शागिर्द आहे जो उन्हनि ॻाल्हियुनि जी शायदि थो भरे ऐं उहे ॻाल्हियूं लिखियूं अथसि ऐं असांखे ख़बर आहे त संदसि शायदि सची आहे। ऐं ॿियूं बि घणेई ॻाल्हियूं आहिनि जे यसू कयूं, उहे जे हिकिड़ी हिकिड़ी करे लिखजनि त आउं भायां थो त एतिरा किताब लिखिजी वञनि जो हूंद दुनिया में न मापजनि। 141 इंजीलनि जो मक़सदु। यूहन्ना 20 बाब 30 खां 31 आयतूं। ऐं ॿिया बि घणेई मौजा यसू शागिर्दनि जे रूबरू कया जे हिन किताब में लिखियलु न आहिनि, पर हीउ इन ई लाइ लिखियलु आहे त अव्हांखे ईमान अचे त यसू ख़ुदा जो मसीह ऐं इब्न ख़ुदा आहे ऐं ईमान आणे संदसि नाले जे करे ज़िंदगी हासिलु करियो। 142 वॾो अख़्तियार। मती 28 बाब 16 खां 20 आयतूं। पर उहे 11 शागिर्द गलील में उन जे जबल ॾांहुं विया जिते यसू हुकुम ॾेई चयो हुअनि, ऐं जॾहिं खेसि ॾिठाऊं तॾहिं सजदो कयाऊंसि, पर के शक में हुआ। ऐं यसू वटि अची साणनि ॻाल्हायो ऐं चयईं त आसमान ऐं ज़मीन ते सभु अख़्तियारी मूंखे ॾिनी वई आहे। तंहिं करे अवी वञी पीउ पुटु ऐं पाक रूह जे नाले बपतिस्मा ॾेई सभिनी क़ौमुनि खे शागिर्द करियो ऐं हुननि खे तालीम ॾियो त जिन ॻाल्हियुनि जो मूं अव्हांखे हुकुम ॾिनो आहे तिन सभिनी क़ौमुनि खे शागिर्द करियो ऐं हुननि खे तालीम ॾियो। जिन ॻाल्हियुनि जो मूं अव्हांखे हुकुम ॾिनो आहे तिन सभिनी ते हलनि ऐं ॾिसो, आउं हमेशह बल्कि दुनिया जी पछाड़ीअ ताईं अव्हां साण आहियां। पुराणे अहदनामे में यसाया 49 बाब 1 खां 7 आयतूं। ऐं ॿेट मुंहिंजी ॿुधो, ऐं परे जूं क़ौमूं कन ॾियो। आउं पेट में हुउसि तॾहिं खां ख़ुदावंद मूंखे सॾियो आहे। आउं माउ जे पेट में हुउसि तॾहिं खां मुंहिंजे नाले जो ज़िक्र कयो आहे। हुन मुंहिंजे वात खे तिखी तरार वांगुरु कयो आहे ऐं हुन मूंखे पंहिंजे हथ जे पाछे में लिकायो आहे। हुन मूंखे चमकंदड़ तीर वांगुरु कयो आहे ऐं मूंखे पंहिंजी बथीअ में पंहिंजे वेझो रखियो अथसि। ऐं हुन मूंखे चयो त तूं मुंहिंजो बंधु आहीं, ऐं इसराईल तुंहिंजे करे मुंहिंजो जलाल ज़ाहिरु थींदो। पर मूं चयो त मूं अजाई महिनत कई आहे, मूं पंहिंजी ताक़त अजाई
ऐं नाहक विञाई आहे। इन ई हूंदे बि यकीननि मुंहिंजो इंसाफ़ु ख़ुदावंद वटि आहे ऐं मुंहिंजो अजर मुंहिंजे ख़ुदा वटि आहे। हाणे जंहिं ख़ुदावंद मूंखे मुंहिंजी माउ जे पेट खां ई पंहिंजो बंदो थियण लाइ जोड़ियो आहे, सो फरमाए थो त याकूब खे वरी हुन वटि वठी अचां त इसराईल अची हिन वटि गॾु थिए। छा लाइ जो आउं ख़ुदावंद जी नज़र में मुअज़िज़ आहियां ऐं मुंहिंजो ख़ुदा मुंहिंजी ताक़त आहे। हाओ, हू फरमाए थो त इहा हिकिड़ी तमामु ख़सीस ॻाल्हि आहे त याकूब जे क़बीलनि खे उथारण लाइ ऐं इसराईल जे बचड़नि खे क़ाइमु करण लाइ तूं मुंहिंजो बंदो थी। आउं तोखे ग़ैर क़ौमुनि लाइ ऐं इसराईल जे बचड़नि खे क़ाइमु करण लाइ तूं मुंहिंजो बंदो थी। आउं तोखे ग़ैर क़ौमुनि लाइ रोशनाई करे ॾींदुसि त ज़मीन जे छेड़े ताईं तूं मुंहिंजी निजात पहुचाईं। जंहिंखे माण्हू हक़ीर था ॼाणनि, जंहिंखां क़ौम खे कराह थी अचे, जो हाकिमनि जो नौकर आहे, तंहिंखे ख़ुदावंद इसराईल जो सरदार सजदो कंदो। छा लाइ जो ख़ुदावंद इसराईल जो पाक ख़ुदा जंहिं तोखे पसंदि कयो आहे सो वफ़ादार आहे। 143 यसू जो मथे चढ़णु। रसूलनि जा कम पहिरियों बाब 3 खां 11 आयतूं। ऐं हुन खेनि पंहिंजे ॾुख सहण खां पोइ केतिरियुनि ई साबितुनि सां पाण खे जीअरो ॾेखारियो, जीअं त 40 ॾींहंनि ताईं हुननि खे पाण ॾेखारींदो रहियो ऐं ख़ुदा जी बादशाह जूं ॻाल्हियूं कंदो रहियो। ऐं साणनि गॾिजी खेनि ताक़ीद कयईं त यरूशलेम खां ॿाहिरि न वञिजो, पर अबे जो वाइदो जेको अव्हां मूंखां ॿुधो तंहिंजो इंतज़ारु कजो। छा लाइ जो यूहन्ना त पाणीअ सां बपतिस्मा ॾिनी, पर अव्हां खे थोरनि ई ॾींहंनि खां पोइ पाक रूह सां बपतिस्मा मिलंदी। सो जॾहिं हू अची गॾु थिया, तॾहिं खां पुछऊं त ए ख़ुदावंद, तूं हींअर ई इसराईल जी बादशाहत खे वरी क़ाइमु कंदे छा? तॾहिं चयईं त वक़्तु ऐं मयादूं जे अबे पंहिंजे वस रखियूं आहिनि, तिन खे ॼाणणु अव्हां जो कमु न आहे, पर जॾहिं पाक रूह अव्हां ते नाज़िल थींदो, तॾहिं अव्हां खे ताक़त मिलंदी ऐं अव्हीं यरूशलेम में तोड़े सॼी यहूदिया ऐं सामरिया बल्कि ज़मीन जी हदुनि ताईं मुंहिंजा शाहिद थींदा। ऐं अञा एतिरो चयईं ऐं हुननि बीठे निहारियो त हू मथे खॼी वियो ऐं हिकिड़े ककर जे करे संदुनि नज़र खां ग़ाइबु थी वियो। ऐं जीअं हू खॼी वियो ऐं हुननि चिताए आसमान ॾांहुं पिया निहारियो, तीअं ओचितो 2 माण्हू अछनि वॻनि में संदुसि पासे में अची बीह रहिया ऐं चयूं त ऐं गलीलो, अव्हीं आसमान ॾांहुं छो बीठा निहारियो? इहो यसू जो अव्हां वटि आसमान में चाढ़ियो वियो आहे, सो जीअं अव्हां हुनखे आसमान ॾांहुं वेंदो ॾिठो, तीअं वरी बि अव्हां वटि ईंदो। 144 पाक रूह। रसूलनि जा कम ॿियों बाब 1 खां 47 आयतूं। हाणे जॾहिं पेंतीकोस्त या 50 ॾींहुं आयो, तॾहिं सभु हिकिड़े हंधि अची गॾु थिया ऐं ओचितो ई आसमान मां हिकिड़ो आवाज़ु आयो जो सख़्तु तूफ़ान जी घूघट जहिड़ो हो, ऐं जंहिं जाइ में हू वेठा हुआ सा सॼी इन ई सां भरिजी वई ऐं हुननि खे बाहि जहिड़ियूं ॾिबियूं धार धार थींदियूं ॾिसण में आयूं ऐं इन्हनि मां हर हिक ते हिकिड़ी ॾिब अची वेठी ऐं उहे सभु पाक रूह सां भरिजी विया ऐं धारियूं ॿोलियूं ॻाल्हाइण लॻा, जीअं त रूह संदुसि हिदायत कई। हाणे सारी ज़मीन ते जेके क़ौमूं आहिनि, तिन मां दीनदार यहूदी यरूशलेम में रहंदा हुआ। सो जॾहिं उहो गोड़ ॿुधण में आयो, तॾहिं ख़ल्क़ अची गॾु थी ऐं हैरान थी वई। छा लाइ जो सभिनी माण्हुनि हुननि खे पंहिंजी पंहिंजी ॿोली ॻाल्हाईंदो ॿुधो ऐं सभई हैरत में पोइ ताजुब करणु लॻा ऐं चवणु लॻा त ॾिसो, ही जेकी ॻाल्हाइनि था से गलीली न आहिनि छा? पोइ कीअं असां मां हर को पंहिंजी पंहिंजी मादरी ॿोली थो ॿुधे? जेतोणीकि असीं पार्थी ऐं मैदी ऐं एलामी ऐं मेसपितामिया ऐं यहूदिया ऐं कपरकिया ऐं पेंतस ऐं आसिया ऐं फरोगिया ऐं पम्फोलिया ऐं मिस्र ऐं लिबिया जे इलाइक़े जा रहंदड़ आहियूं, जो करीनीअ जे तरफ़ आहे, ऐं रूमी मुसाफ़िर ख़्वाह यहूदी ख़्वाह संदुनि नओ मुरीद ऐं करीती ऐं अरब आहियूं। असीं उन्हनि खे पंहिंजनि ॿोलियुनि में
ख़ुदा जे वॾनि वॾनि कमनि जो बयानु कंदो था ॿुधूं ऐं हू सभु अजब में पइजी हिक ॿिए खे चवणु लॻा त हिन जी माना छा आहे। पर ॿियनि वरी ठठोली करे चयो त हीअ ताज़ी शराब जे नशे में आहिनि। पतरस तालीम थो ॾिए। पतरस उन्हनि 11 सां गॾु बीही वॾे सॾु ॻाल्हाए चवणु लॻो त ऐं यहूदी ऐं ॿिया अवी सभु जे यरूशलेम जा रहाकू आहियो, जेकी आउं चवां थो सो कन ॾेई ॿुधो त जीअं अवी भायूं था तीअं ही नशे ई न आहिनि जो अञा ॾींहं जो पहिरियों पहर मस्तु थियो आहे। पर ही इहा ॻाल्हि आहे जो यूएल नबी अॻे ई चई वियो आहे त ख़ुदा थो फरमाए त पोयनि ॾींहंनि में हीअं थींदो जो आउं पंहिंजो रूह इंसान ज़ात ते नाज़ुल कंदुसि ऐं अव्हां जा पुट ऐं अव्हां जूं धीअरूं नबूअत कंदियूं ऐं अव्हां जा जवान रोया ॾिसंदा ऐं अव्हां जा पीर मर्द ख़्वाब ॾिसंदा। बल्कि उन्हनि ॾींहंनि में आउं पंहिंजनि ऐं पंहिंजनि ॿानियुनि ते पंहिंजो रूह नाज़ुल कंदुसि ऐं उहे बि नबूअत कंदा ऐं आउं मथे आसमान में अजीब ग़रीब ऐं हेठि ज़मीन ते निशान ॾेखारींदुसि। बल्कि उन्हनि ॾींहंनि में आउं पंहिंजनि ऐं पंहिंजनि ॿानियुनि ते पंहिंजो रूह नाज़ुल कंदुसि ऐं उहे बि नबूअत कंदा ऐं आउं मथे आसमान में अजीब ग़रीब ऐं हेठि ज़मीन ते निशान ॾेखारींदुसि जीअं त रत बाहि ऐं दुंहें जो गुबार ऐं ख़ुदावंद जो ॾींहुं यानी उहो अज़ीम ऐं मशहूरु ॾींहुं अचे। तंहिंखां अॻे ई सिजु ऊंदाहो थींदो ऐं चंडु रत थी पवंदो ऐं हीअं थींदो त जेको ख़ुदा जो नालो वठंदो तंहिंखे निजात मिलंदी। ऐं इसराइलियो ही ॻाल्हियूं ॿुधो, यसू नासरी हिकिड़ो शख़्स हो ऐं जेके करामतूं ऐं निशानियूं ख़ुदा संदुसि हथां कयूं जिन जी ख़ुदि अव्हांखे ख़बर आहे, तिन मां साबित थियो त हू ख़ुदा वटां आयो आहे। ऐं जॾहिं हू ख़ुदा जे मुक़ररु इंतिज़ाम ऐं पेश ॿिन्हीअ जे करे जलायो वियो तॾहिं हुनखे अव्हां बेदीन माण्हुनि जे हथां स्लेब ते चाढ़े मारायो। पर उन खे ख़ुदा मौत जे अज़ाबनि खां छॾाए उथारियो, छो जो थियणी न हुई त हू मौत जे कब्ज़े में रहे। हिन करे जो दाऊद हुन बाबति चयो आहे त आउं ख़ुदावंद खे हमेशह पंहिंजे रूबरू पियो ॾिसंदो हुउसि। छा लाइ जो हू मुंहिंजे साॼे पासे आहे त मतां मूंखे लोॾो अचे। तंहिं करे मुंहिंजी दिलि सरही ऐं मुंहिंजी ज़बान ख़ुशि थी, बल्कि मुंहिंजो जिस्म बि उमेद में रहंदो। छा लाइ जो तूं मुंहिंजी जान खे आलम अरवाह में छॾे न ॾींदे, न की पंहिंजे मुक़दस खे शरण ॾींदे। तो मूंखे ज़िंदगीअ जूं वाटूं ॾेखारियूं, तूं मूंखे पंहिंजो दीदार ॾेखारे ख़ुशीअ सां मसरूर कंदे। ज़बूर 16 बाब 8 खां 11 आयतूं। ऐं भाइरो, आउं अव्हां खां खुलियो खुलायो बाबे दाऊद बाबति ॿुधाए थो सघां त हू बराबरि मरी वियो ऐं दफ़न बि थियो ऐं संदुसि क़बर अॼु ताईं मौजूदु आहे। हू नबी हो ऐं ख़बर हुयसि त ख़ुदा मूंसां इन ॻाल्हि जो कसम खणी चयो आहे त आउं तुंहिंजे नसुल मां हिकिड़े खे तुंहिंजे तख़्त ते विहारींदुसि। सो उहा पेशबीनी करे हुन मसीह जे वरी जी उथण जी ॻाल्हि कई त न की हू आलम अरवाह में छॾियो वेंदो, न की संदुसि जिस्म सड़ी वेंदो। उन ई यसू खे ख़ुदा जीआरियो जंहिंजा असीं सभु शाहिद आहियूं। हुनखे ख़ुदा पंहिंजे साॼे हथ ते सरफराज़ कयो ऐं जीअं पीउ अॻे ई वाइदो कयो होसि तीअं खेसि पाक रूह मिलियो जो हिन नाज़िल कयो आहे। तंहिं करे ही अवी ॾिसो ऐं ॿुधो था। छा लाइ जो दाऊद आसमान ते चढ़ी कोन वियुनि, पर हू पाण चवे थो त ख़ुदावंद मुंहिंजे ख़ुदावंद खे चयो त तूं मुंहिंजे साॼे पासे वेह जेसि ताईं आउं तुंहिंजे दुश्मन खे तुंहिंजे पेरनि जी संदुली करियां। तंहिं करे इसराइल जो सारो घराणो यकीन करे त ख़ुदा उन यसू खे जंहिंखे अव्हां सलीब ते चाढ़ियो ख़ुदावंद ऐं मसीब कयो आहे। हाणे जॾहिं हुननि इहा ॻाल्हि ॿुधी तॾहिं इहा संदुनि दिलियुनि में चुभी वई ऐं पतरस ऐं ॿियनि रसूलनि खे चवणु लॻा त ऐं भाइरो, हाणे असीं छा करियूं? तॾहिं पतरस चयुनि त अवी तौबा करियो ऐं अव्हां मां हर को पंहिंजनि गुनाहनि जी माफ़ीअ लाइ यसू मसीह जे नाले बपतिस्मा वठे त पोइ अव्हांखे
पाक रूह जी बख़्शिश मिलंदी, छो जो इहो वाइदो अव्हां जे लाइ ऐं अव्हां जे ॿारनि जे लाइ ऐं उन्हनि सभिनी जे लाइ बि आहे जे परे आहिनि, जिन खे ख़ुदावंद असांजो ख़ुदा पाण ॾांहुं सॾींदो ऐं ॿियूं बि घणियूं ॻाल्हियूं करे हिननि जी दिलि ते ॼमाए खेनि सम्झायईं त अवीं पाण खे हिन ॾिंगीअ क़ौम खां बचायो। तंहिं ते जिन हुन जी ॻाल्हि मञी तिन खे बपतिस्मा मिली ऐं उन ई ॾींहुं अटकल 3000 माण्हू अची साणनि शामिलु थिया ऐं उहे रसूलनि जी तालीम ऐं शिराकत में मानी भञण ऐं दुआ करण में मशगूल रहंदा हुआ। पोइ हर कंहिंखे डपु थियणु लॻो ऐं रसूल घणा ई अजब जहिड़ा कम ऐं मौजा कंदा हुआ ऐं जिन ईमान आंदो से सभु गॾु गुज़ारींदा हुआ ऐं सभिनी शयुनि में शरीक थी रहंदा हुआ ऐं हू पंहिंजो माल मिल्कियत विकिणी जेकी मिलंदो हुन सो पाण में हर कंहिंखे संदुसि घुरचार विरहाए ॾींदा हुआ ऐं रोज़ बरोज़ हिकु दिलशे हेकल में गॾु थींदा हुआ ऐं पंहिंजनि घरनि में मानी भञी ख़ुशीअ ऐं दिलि जी सफ़ाई सां खाईंदा हुआ ऐं ख़ुदा जी तारीफ़ कंदा हुआ ऐं सभिनी माण्हुनि वटि इज़त हुयनि ऐं जिन खे निजात थिए मिली तिन खे ख़ुदावंद रूबरू आणे साणनि शामिलु कंदो हो। यसू मसीह जी कलीसिया जी शुरूआति इख़्तिताम। मूंखे यकीन आहे त ख़ुदावंद यसू मसीह जी हिन बख़्शिश सां अव्हां बरकत पाए चुका हूंदा। हुन जी ज़िंदगी हुन जी कलीसिया जी तारीख़ ते हुई, जंहिंजी शुरूआति नए ऐदनामे में रसूलनि जा कम जो किताब में ॾिनी वई आहे। इन खां पोइ हुन जी पैरवी तारीख़दान यूसीस कई हुई। यूसीस यसू मसीह जी कलीसिया जी शुरूआति इख़्तिताम। मूंखे यकीन आहे त ख़ुदावंद यसू मसीह जी हिन बख़्शिश सां अव्हां बरकत पाए चुका हूंदा ऐं हुन जी ज़िंदगी हुन जी कलीसिया जी तारीख़ ते हुई, जंहिंजी शुरूआति नए ऐदनामे में रसूलनि जा कम जो किताब में ॾिनी वई आहे। हिन खां पोइ हुन जी पैरवी तारीख़दान योसीबेस कई हुई। योसीबेस जी लिखियत मज़हबी क़ाइदनि सां न हुई, पर इहो रसूलनि जा कम जे किताब जे आख़िर ताईं वाहिद ज़रियो हो जो मसीह जी मौत जे 300 सालनि बाद ताईं मौजूदु हो। बहरहाल किताब में मौजूदु आयतुनि मां असांखे निजात जो तोहफ़ो मिलियो आहे जो ख़ुदावंद यसू मसीह जी मक़बूलियत सां तालुक़ु रखे थो ऐं हुन जो हुकुम मञणु असांजी निजात आहे। इन खां ॿाहिरि निजात न आहे ऐं उहे जेके ईमान रखनि था तिन खे हिदायत कई वई आहे त ईमानदारनि जी जमायत सां जुड़ी रहनि, जेका कलीसिया जे नाले सां ॼाणी थी वञे, जिते उन्हनि खे वधीक अॻिते जी हिदायत मिले थी। कलीसिया यसू मसीह जे रत सां धोती वई आहे, जिते हुन जी तालीम आहे ऐं हुन जे रूह जी ताक़त आहे। जेकॾहिं अॼु अव्हां हुन जो आवाज़ ॿुधी पंहिंजे दिलुनि खे सख़्तु न कंदा। रसूलनि जा कम 3 बाब 7 आयत। ऐं पंहिंजी दुआ में यसू खां फ़रियाद कंदा, पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी घुरंदा त अव्हांखे मौत खां बचाए ऐं अव्हांखे पाक रूह ॾिए। अव्हां जी ज़िंदगीअ में जेको कुझु हुन जी तालीम जे बरख़िलाफ़ हो तंहिंजी माफ़ी घुरो ऐं ॿिए मसीही माण्हुनि जी रिफ़ाक़त जी दुआ घुरो। मसीह जी शाहिदी खे बाक़ाइदा पढ़ो, हुन जे ॻाल्हियुनि सां वाक़िफ़ु रहिजो ऐं हर रोज़ हुन खां हुकुम मञण जी दुआ घुरो। रोज़ानो यसू मसीह जो हुकुम मञणु ऐं हुन जी ख़िदमत करण जी कोशिशि करियो। हीअ नई ज़िंदगी आहे, नओं जनम आहे, जंहिंखे पाणीअ जी बपतिस्मा सां मल्हायो वञे थो ऐं हीअ असांजो पाक रूह में बपतिस्मा जो सबूत बि आहे। हीअ उहा ज़िंदगी आहे जंहिंजो असांजे ख़ुदावंद वाइदो कयो आहे ऐं उहा कॾहिं ख़तमु न थींदी। अॻे ज़माने में ख़ुदा अबनि ॾाॾनि सां टुकड़ो टुकड़ो ऐं तरह तरह सां नबियनि जी मारिफत हिन ज़माने में पुट जी मारिफत कलाम कयो आहे, जंहिंखे हुन हर शइ जो वाइस बणायो आहे।
ऐं जंहिंजे वसीले हुन आलिम पैदा कया ऐं उहे हिन जे जलाल में हुन जी ज़ात जो नक्श थी हर शइ खे पंहिंजे कलाम सां संभाले थो। हू गुनाहनि खे धोई आलम बाला में किबरिया जे साॼे पासे वञी वेठो आहे ऐं फ़रिश्तनि सां एतिरे क़दुरु अफ़ज़ल थी वियो आहे जीअं हिन मीरास में नालो वरितो। इब्रानियन 1 बाब 1 खां 4 आयतूं। ॾिसो, मुंहिंजो बंदो दानाईअ सां हलंदो, हू सरफराज़ ऐं सरबुलंद कयो वेंदो ऐं हू वॾे दर्जे खे रसंदो। जीअं घणा तोखे ॾिसी हैरान थी विया। हिन जी शिकिल इंसान खां ऐं हिन जी सूरत बनी आदम खां वधीक बिगड़ियल हुई। तीअं हू घणियुनि क़ौमुनि खे हैरान करे छॾींदो। हुन जे साम्हूं बादशाह पंहिंजा वात बंदि कंदा, छा लाइ त जेकी उन्हनि खे चयो न वियो हो सो उहे ॾिसंदा ऐं जेकी उन्हनि न ॿुधो हो सो उहे सम्झंदा। यसाया 52 बाब 13 खां 15 आयतूं। अहिड़ी तबियत रखो जहिड़ी मसीह यसू जी हुई, जेतोणीकि हू ख़ुदा जी सूरत में हो त बि ख़ुदा सां बराबरि हुअण जे दर्जे खे छॾण जो डपु न कयईं, पर पाण खे ख़ाली करे छॾियईं ऐं ख़ादिम जी सूरत अख़्तियार करे अची इंसान थियो ऐं इंसान जी शिकिल में ज़ाहिर थी पाण खे पस्त कयईं ऐं अहिड़ो फर्मा बरदार रहियो जो मौत बल्कि सलीबी मौत क़बूल कयईं। इन करे ख़ुदा बि हुन खे घणो सरबुलंद कयो ऐं खेसि उहो नालो ॾिनई जो सभिनी नालनि खां आला आहे। इन लाइ त जेकी आसमान में आहिनि या जेकी ज़मीन ते आहिनि या जेकी ज़मीन जे हेठि आहिनि, से सभई यसू जे नाले ते गोॾा खोड़ीनि ऐं सभु का ज़बान क़बूल करे त यसू मसीह ख़ुदावंद आहे, जंहिं करे ख़ुदा पीउ जो जलाल ज़ाहिर थिए। फिलिपियन 2 बाब 5 खां 11 आयतूं।